अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर साण कुरिया मच मेज़बान इरशाद जागीरानी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु कला खेतर में सिंधी ॿोलीअ जा ॿ महिमान असां सां गॾु आहिनि। हिकिड़ो असांजो महबूब दोस्त आहे जेको रेडियो जो कंपेयर पिया आहे, शाइर पिया आहे ऐं तमामु घणो सुठो लिखंदो पिया आहे। ऐं ॿियो जेको महिमान आहे उहो मुहक़िक़ पिया आहे ऐं पाण तमामु घणो कमु कयो अथऊं। नक़ाद पिया आहिनि, शाइर पिया आहिनि, अदीब शाइर लेखकनि सां हूअं ई तव्हांखे मिलण जो तमामु घणो शौक़ु हूंदो आहे ऐं तव्हांजी अफ़वाइश हूंदी आहे त उन्हनि जी ज़ाती ज़िंदगी बाबति ॼाण वठिजे ऐं उन्हनि खे थोरो उखेलिजे ज़ाती ज़िंदगीअ में हू कीअं हूंदा आहिनि ऐं उन्हनि जा ॿिया कहिड़ा कम थियनि था, कहिड़ी किरत कंदा आहिनि ऐं इन बारे में यकीनन तव्हांजी ख़्वाहिश खे मद्देनज़र रखी करे ही प्रोग्राम असां तरतीब ॾिनो आहे कला खेतर। सो मानायतनि महिमाननि खे आउं भलीकार चवां थो। साईं आबिद मज़हर साहिबु असां सां गॾु आहे। भलीकार तव्हांखे बि ऐं असांजो महबूब दोस्त हसन सूफ़ाणी बि असां सां गॾु आहे। मोहम्मद हसन सूफ़ाणी अलाए हसन सूफ़ाणी न, सो पूरो नालो त मोहम्मद हसन ई आहे ईअं मुंहिंजे ख़्याल में। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत सां? फर्स्ट क्लास तव्हां ॿुधायो? ज़बरदस्त, वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही जी साईं। आबिद मज़हर साईं, तव्हांजी जेका ज़िंदगी आहे ऐं जेको लिखण पढ़ण जेको सफ़र आहे, आउं सम्झां थो मुंहिंजी उमिरि खां वधीक आहे इहो अर्सो। सभ खां पहिरियों थोरो ईअं वरी शॉर्टकट में फ्लैश बैक में हलिया वञो ऐं ॿुधायो त इहा ज़िंदगी किथां तव्हांजी अदीबाणी ज़िंदगी, अदब वारी ज़िंदगी, अदब में शामिलु थियण खां पोइ वारी ज़िंदगी कीअं आहे तव्हांजी? ऐं मुंहिंजो घराणो त अदबी घराणो आहे। मुंहिंजो वाल साहिबु सैयद मज़हर सेवाणी शाइर हुयो, तमामु सुठो, ऐं उनजो किताबु हाणे ताज़ो आयो आहे, मूं छपरायो तमामु। त उन हवाले सां त मां अदबी घराणे जे हिते कुटुंब मां पैदा थियल आहियां। मुंहिंजो वालिद मज़हर सेवाणी अदीब हुयो, शाइर हुयो, पर जेसि ताईं मुंहिंजो वाल साहिबु शाइर हुयो त मां शाइरी कोन कई। अच्छा। पोइ आख़िर में जेको आहे सो मां चयोमांसि बाबा मुंहिंजो दिलि बि चए थी त मां शाइरी कयां। त चई हा ठीकु आहे, तव्हां भले लिखो ऐं लिखी पोइ मूंखे ॾेखारिजो। हिकिड़ो दफ़ो मां पहिरियों ग़ज़ल आबिद सेवाणी जे नाले सां छपरायो। हैदराबाद में आगिम पब्लिशिंग एजेंसी आहे, साईं निसार हुसैनी हुनजो कर्ता धर्ता हुयो। हुन छपरायुमि, बाबा खे ॾेखारियुमि। बाबा चयो बाबा ठीकु आहे, तूं आबिद सेवाणी न, अॼु खां तूं आबिद मज़हर आहीं। मां चयो बाबा ईअं हाणे मां नालो हाणे आबिद सेवाणी रखियो आहे, तव्हां वरी आबिद चई मां जेकॾहिं हलियो वञा त घटि में घटि मुंहिंजो सुञाणप मुंहिंजो नालो तुंहिंजे पुठियां थो हुजे न, आबिद मज़हर। इंतिहाई ख़ुशी थी त बाबा साईं मूंखे पंहिंजो पाण तख़लस ॾिनो आबिद मज़हर, ऐं मां आबिद मज़हर नाले सां मशहूरु थियुसि। ऐं पोइ मां लिखणु शुरू कयो 1976 खां वठी। 1976 खां वठी मौजूदु दौर ताईं मुसलसल जेको आहे लिखंदो रहां थो। मां बेसिकली त शाइर जो पुटु आहियां, शाइरी मूंखे करणु खपे ऐं शाइरी कई बि, पर मां अलाए छो अदब में एज़ अ कहाणीकार सुञातो वञा थो। कहाणियूं लिखियूं, कहाणियूं छपायूं। कहाणी जो किताबु आहे मुंहिंजो गुम थियल मोहबतूं, जेको मुंहिंजो छपियो। पर मां सोचां थो त हाणे हुन किताब खे वरी रीराइट करे ॿियूं 8-10 कहाणियूं आणे नयूं जेकी ताज़ियूं लिखियूं अथमि वरी नयूं छपाए, छाकाणि जो मुंहिंजो किताबु छपियो हुयो 1900 जेको आहे सो इहो 85-86 धारे। त हाणे हिकिड़ी नई गेप अची वई आहे जिन मूंखे ॼण पढ़ियो ई कोन्हे, नाले सां सुञाणनि था पर मुंहिंजी इहो कहाणियूं न पढ़ियूं अथनि। उन किताब जो छापो मां सम्झां थो खपी वियो आहे, मिले ई कोन थो। त मां उन हवाले सां सोचां थो त पंहिंजो किताबु छपायां। शाइरी मजमूओ मुंहिंजो आयल आहे विछोड़ जो ऑटोग्राफ जो नालो आहे। हिकिड़ो जेको किताबु आहे मुहक़िक़ हवाले सां तहक़ीक़ी जो किताबु शालतीफ़ जे दौर में तसफ़ जा सिलसिला, जंहिं ते उहो PhD कई आहे। ऐं उन खां सवाइ पकाई पहिरियों हिकिड़ो ॿियो किताबु आहे, मुंहिंजे वाल साहिब जो किताबु तरतीब ॾिनो आहे जेको आहे शाइरीअ जो मजमूओ। उन खां सवाइ हाणे बि जेको आहे लिखां थो पियो। अॻु में अर्ज़ु कयो त मुंहिंजो हाणे लिखणु जारी आहे। मुंहिंजो जो किताबु छपियो जेको तहक़ीक़ी किताबु शालतीफ़ जे दौर में तसफ़ जा सिलसिला, उन में हिकिड़ो बाब कल्चरल डिपार्टमेंट वारनि छपायो मुंहिंजो, सिर्फ़ु तसफ़ जा सिलसिलनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ सिलसिलनि ते छपायो। पर मुंहिंजो अहम जेको मौज़ू हुयो त शालतीफ़ जे सुफ़ाणी शाइरी जो जदीद शाइरी ते असरु, पोइ न छपरायूं। उनखे मां अञा मुसलसल जेको वधायां पियो, छाकाणि शाइरी त खुटण जी कोन्हे, नवां शाइर अचनि पिया, पुराणा शाइर बि आहिनि। त मां काफ़ी लिखी चुको आहियां, मूं वटि आहे मवाद, पर मूं सोचियो आहे त हाणे ज़िंदगी ते भरोसो न आहे त हाणे जेके मूं तरतीब शयूं ॾिनियूं आहिनि उन्हनि खे मां पंहिंजी ज़िंदगी में छपाए वञा। उहो अलाए ख़बर न आहे त केरु जेको आहे पोयां छपाए या न छपाए। इन हवाले सां मुंहिंजो सिलसिलो सफ़र जारी आहे, अञा बि जारी रहंदो आहे। मां अदब खां परे आहियां ई कोन, अदब ऐं मां हिक ॿिए सां सलाड़े लूं। वाह जी ॻाल्हि कई तव्हां आबिद मज़हर साईं। PhD तव्हां कई। PhD आउं ॾिसां पियो अॼुकल्ह, पोइ आउं शायदि ग़लति पियो हुजां, PhD जेके कनि था असांजा दोस्त साॻियनि मज़मूननि में साॻियनि मौज़ूअनि ते उथल पुथल करे वरी उहे अॻिते इहा जेका तहक़ीक़ थिए थी उहा निज नई तहक़ीक़ छो नथी थिए हाणे अॼुकल्ह? नई तहक़ीक़ थी आहे। असांजा नौजवान दानिशर खोड़ आया आहिनि
पर आऊं ॿ टे जेके असांजा जेके तहक़ीक़ वारा दोस्त आहिनि पुराणा जेके उन्हनि खे तव्हां छॾियो मौज़ू बि साॻा आहिनि ऐं किताबनि जा हवाला ॾेई साईं नबी बख़्श ख़ान बलोच साहिब जे किताब जो हीअ हवालो हुनजो हवालो 2-4 हवाला गॾु करे ऐं नओं किताब वरी अची थो वञे मार्केट में पंहिंजी क्रिएशन नई जिदत वारी का शइ नथी अचे मां त चवां थो तहक़ीक़ी हवाले सां इहे मयार हाणे बदिलाइण खपनि तहक़ीक़ जे हवाले सां इहे मयार हूंदा आहिनि त तव्हां कंहिं न कंहिं जो रेफरेंस जो किताब हुयो त असां कहिड़े किताब त खयों आहे पोइ जेके रेफरेंस न हूंदो आहे त असांजा वरी जेके गाइड आहिनि उहे चवंदा आहिनि तव्हां बाबा किथां हवालो खयों हालांकि हवाला त खणणु खपनि उन सां गॾु पंहिंजा मुशाहिदा पंहिंजा तजुर्बा बयानु ऐं नए जेको आहे सो गाइड खे खपे त जेको हुननि जो जेको शागिर्दु आहे स्टूडेंट आहे त उनखे ऑल इन ऑल छॾीनि त तव्हां पंहिंजी फीलिंग्स पंहिंजा थॉट्स पंहिंजी जेको शयूं आणियो हवाला भली आणियो पर पंहिंजो तव्हां उन शइ खे कीअं सम्झो आहे उन वारे सां असां वटि हिकिड़ा ॾाढा सुठा मुहक़िक़ नौजवान जंहिंमहिल डॉक्टर शेर महाराणी आहे या असां वटि जेको आहे डॉक्टर गफ़ूर मेमण आहे इहा ॿिया बि काफ़ी आहिनि पर मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर शेर महाराणी ऐं डॉक्टर गफ़ूर डॉक्टर अहसान दानिश ऐं जेका ॿिया बि असांजो दोस्त आहे डॉक्टर फयाज़ लतीफ़ असांजो दोस्त रहियो आहे उनखे खपे डॉक्टर मखमूर बुखारी इन्हनि खे खपे त हिन पंहिंजे शागिर्दनि खे पंहिंजा जेके हुन वटि कमु कनि था उन्हनि खे आज़ादु छॾीनि त उहो जेको आहे सो पंहिंजे हवाले सां कमु कनि ऐं नई तहक़ीक़ साम्हूं हाणे मिसल शाह लतीफ़ जे जेके मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि उन ते कई शयूं छपिजी चुकियूं आहिनि पर उनखे नवां मौज़ू नवां ख़्याल ऐं नयूं शयूं आणणु खपनि त मुंहिंजे ख़्याल में त शाह लतीफ़ जो उन दौर जो जेको जेको पंहिंजो जेको साईं पाण कीअं हलियो किथां आयो ज़िंदगी बाबति बि ॻाल्हियूं अचणु खपनि असां हुनखे एज़ अ रूहानी रहबर एज़ अ बुज़ुर्ग एज़ अ शाइर जेको आफ़ाक़ी आहे हो पर असां ज़ाहिर आहे त हिकिड़ो इंसानु आहे हिकिड़ो माण्हू हुन ज़िंदगीअ में कीअं रहियो उन ते बि तहक़ीक़ थियणु खपे ऐं उन ते कंहिं बि क़िस्म जो जेको आहे सो बंदि न ॿधणु खपे त हीअ ॻाल्हियूं न आहिनि ऐं तहक़ीक़ जे लाइ उॾे वञिजे मुशाहिदो कजे हाणे तहक़ीक़ ईअं थी थिए 2-4 किताब टेबल ते रखी करे मेज़ ते रखी करे उन्हनि मां हवाला कढी करे वरी कुझु पंहिंजूं मिलाए करे वरी नई तहक़ीक़ थिए थी आउं चवां थो त जीअं पहिरियां तहक़ीक़ थींदी उन मैदान ते वञनि सरज़मीन ते वञनि उतां जी परूड़ कनि त असुलु हक़ीक़तूं कहिड़ियूं आहिनि पोइ पंहिंजा मुशाहिदा बिल्कुलु सही मां बिल्कुलु तव्हां सां ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियां नयूं नयूं ॻाल्हियूं अचणु खपनि ऐं न ॿी ॻाल्हि तव्हां जेको आहे असां पुछो त अदब में बि नवां तजुर्बा थियणु खपनि रुॻो इहा ॻाल्हि न त गज़ल मरसियो या चौसठो रुबाई हीअं थींदी आहे पर पंहिंजे जेको आहे हिकिड़ो क्रिएटर खे छॾणु खपे त नओं तजुर्बो करे शेख हयाज़ पंहिंजे दौर में नवां तजुर्बा कया जेके जेको आहे सो अची विया मशहूर बि थी विया पंहिंजे शमशिल हिदरी पंहिंजे दौर में नवां तजुर्बा कया आज़ाद नज़म जेको आहे उन सिंधी अदब में शमशिल हिदरी जेको इंट्रोडक्शन करायो इंट्रोड्यूस करायो उन खां पहिरीं आज़ाद नज़म जी का वैल्यू कोन हूंदी उन किताब लिखियो आज़ाद नज़म ते बाक़ाइदा आज़ाद नज़म छा थींदो आहे अहिड़ी तरह सां असां चाहियूं था त हिन दौर में बि जेके नयूं नयूं शयूं अचनि थियूं जीअं उमेद खैरपुर साहब कता लिखिया हाणे ॾिसो हाणे जीअं किता आहिनि उनखे चौसठो बि चई सघिजे थो कितो बि चई सघिजे थो रुबाई बि चई सघिजे थी त इन्हनि खे जेको आहे असां हाणे जेको आहे चौसठो चऊं था न बाबा हीअ रुबाई आहे इन ते नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं इन्हनि ते इख़्तिलाफ़ न रखणु खपनि चौसठो पइजाए हिते आहे रुबाई पइजे त रुबाई छाकाणि जो हिकिड़ो मुसदस जो हिकिड़े जेको वज़न भर वज़न जे हवाले सां हूंदी आहे पर चौसठो असां छंद विद्या ते बि लिखी सघूं था त जेको आहे सो पंहिंजे उरूज़ ते बि लिखी सघूं था में को फ़र्क़ु न आहे न साॻी ॻाल्हि आहे साईं नाला ॿ आहिनि माना जी माना हुनजा नाला ॿ रखिया अथऊं नाला अलॻि अलॻि आहिनि चौसठो मतिलबु जदीद दौर में जेकॾहिं असां चऊं था त गज़ल जेको आहे सो भर वज़न ते लिखियो वेंदो पर हाणे जेको आहे उन में ॿ जेको आहे सुगंध बची सघनि था हिकिड़ो मसइलो असां छंद विद्या ते जा लफ़्ज़ आणे सघूं था त हुन में इल्म उरूज़ जा शेर आणे सघूं था जेके नई इहा जेका वैरायटी थी पवंदी त गज़ल में असां जेको आहे भर वज़न बि आंदो आहे त सिंधी छंद विद्या बि आंदो आहे इन ते मुखालफ़त न हुअणु खपे पर इन जी आज़ा करणु खपे त जेको आहे अॼु जो नौजवान खे आज़ादु छॾणु खपे त उहो गज़ल खे कीअं थो ॾिसे गज़ल सिर्फ़ु जेको आहे सो अॻे त जेको चयो वेंदो हुते जेको इश्क जा दास्तान इश्क सां ख़ूबसूरत ॻाल्हियूं कनि पर हाणे इन शयुनि खां घणो गज़ल मथे आहे नौजवान वेठो आहे भला इन खां पुछा अॼुकल्ह जो गज़ल भला किथे पहुतो आहे नौजवान लिखनि था पिया तव्हां झूना थी वियासीं पाण जी 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 तव्हां त नौजवान साईं खां पुछा कयो साईं हसन साहिब अॼुकल्ह छा पियो लिखिजे छा पिया असर जो असल में मां बि गज़ल घणो लिखियो आहे अच्छा गज़ल खां पोइ जेका मुसिन्फ़ लिखी आहे नज़म जी लिखी आहे ऐं गज़ल जेको आहे
उहो वक़्तनि फितरी तौर ते तब्दील थींदो रहियो आहे हालतुनि जे मुताबिक़। मिसाल कंहिं दौर में जॾहिं सीनियर असांजा शाइर लिखंदा हुया त उन्हनि वटि ग़ज़ल फारसी जे असर जे हेठि हूंदो हुयो। ऐं तव्हां जेका सही ॻाल्हि कई औरतुनि जे असर में चओ त ग़ज़ल वरितल ई उन मां आहे। अहिड़े हिसाब सां पोइ जीअं जीअं ग़ज़ल तरक़ी कई ऐं जेका ग़ज़ल तरक़ी कई या जेको सिंधी जदीद ग़ज़ल खे सो अयाज़ बानी आहे उन पोइ उनजे पुठियां असां जेके शाइर थिया उन्हनि उन ग़ज़ल जी तक़लीद कई ऐं उहे गार्नेटान में उन्हनि खे खणी आयो ऐं प्लस में जेके अॻु में वज़न लिखवा हुया वज़न त पोइ आया अयाज़ जे तौर खां पहिरीं पवंदा हुआ त इलाही सारी शाइरीअ में अहिड़ा नाला पैदा थिया ग़ज़ल जे हवाले सां जो उन्हनि वाक़ई बि वाह वाह कराए वण वॼाए छॾिया अथई उन्हनि। सईद मेमन साहिब जीअं वॾो नालो थी ज़बरदस्त क़िस्म जी शाइरी शाइर आहे, कमाल जो शाइर तमामु कमाल जो शाइर। ऐं जीअं चवंदा आहिनि न कख में लखु लिखल आहे। जी 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 सो आउं ॾिसां थो अॼुकल्ह नौजवान बि ॾाढो ज़बरदस्त था लिखनि, एॾो कमाल जो था लिखनि। तव्हां जेकॾहिं उन नौजवान जो नालो हटाए छॾियो ऐं वॾे नाले वारे शाइर जो ज़िक्र कयो त उन लिखियो आहे त माण्हू अखियूं ॿुॾे थो ॿार। जी जी बिल्कुलु। असां वटि वजूद दौर में हिकिड़ा 2-3 नाला अहिड़ा उभरी आया जो असां ॼण चंड में बहार विझी ऐं ॾाढो मुसाफ़िरी कई हिकिड़ी शाइरीअ जी जंहिंमें सईद मेमून अची थो वञे। हा हा बिल्कुलु बिल्कुलु सही। हसन दर्स अची थो वञे, अयाज़ चांदी अची थो वञे, बख़्शण। उन खां पोइ जेके वरी दोस्त आया त उन्हनि बि कमाल जी शाइरी कई ऐं हाणे मौजूदा दौर में कुझु अहिड़ा नाला आहिनि जेकॾहिं मां नाला खणंदुसि त इलाही सारा थी वेंदा पर मूंखे हिकिड़ी माना आशना आहे त असांजो जेको जदीद ग़ज़ल आहे उहो पंहिंजी ॾाढी जाइ वालारे पियो। सिर्फ़ु हिकिड़ो फ़र्क़ु आहे। मूंखे पहिरियां त इहो साईं आबिद मज़हर साहिबु तव्हां वेठा हुई, जदीद लफ़्ज़ छाजे करे थो यूज़ थिए उन ग़ज़ल में, माना छा उन में अचे थो जो जदीद ग़ज़ल था चवनि या जदीद साईं अहदसाज़ शाइर जदीद शाइर? एहसास ज़ालिब थींदो आहे त पंहिंजे अहद जे जेको हवाले सां उनखे नई का शइ ॾिनी हुजे उनखे एहसास चइबो आहे। पर जदीद हर दौर जो शेर उन दौर जो जदीद शेर आहे। अच्छा। छाकाणि त हाणे जेको नओं ट्रेंड आयो आहे सिंधी अदब में पोस्ट मॉडर्निज़म, माना जेके नयूं शयूं आयूं आहिनि उन्हनि ते जेकॾहिं माण्हू लिखे थो नयूं नयूं शयुनि खे आणे थो उनखे पोस्ट मॉडर्निज़म चइबो आहे। अहिड़े नमूने सां हर जेको आहे वैरायटी में जेका आहे उन ते बहस थी सघे थो। मिसाल पोस्ट मॉडर्निज़म जे हवाले सां जेको माबिल तबियाती जेको आहे हवाले सां ॻाल्हि कयूं था त छा पोस्ट मॉडर्निज़म जे हवाले सां जेको अदब पीरियड थिए थो छा ईंदड़ दौर जेको आहे सो उहो मॉडर्न न हूंदो, उहो त उनखां वधीक पोस्ट मॉडर्निज़म हूंदो। त पोस्ट मॉडर्निज़म को जेको आहे सो को अदब कोन्हे पर इहो हिकिड़ो नालो आहे। माना मां ॿियनि सां बहस कयो आहे त ईंदड़ दौर जो जेको अदब आहे उनखे असां पोइ कहिड़ो नालो ॾींदासीं। माना इन चवण जो मक़सदु इहो आहे पोस्ट मॉडर्निज़म जेका तव्हां ॻाल्हि कयो था त पुराणे ज़माने जी जेका शइ हुई उन में ख़त जो ज़िक्र थींदो हुयो, उन में टपाली जो ज़िक्र थींदो हो, हाणे वरी मैसेज जो मोबाइल जो ज़िक्र थींदो, माना इहा जदीद शाइरी आहे। जेको कुझु असां जेको आहे सो हाणे इस्तेमालु कयूं था शयूं उहो सभु पोस्ट मॉडर्निज़म में अचनि थियूं। तव्हां असां हिन वक़्त में जेके शयूं ॻाल्हायूं था पिया इहे सभु उन पोस्ट मॉडर्निज़म में अचनि थियूं। हा हुन सां असांजो बहस थी सघे थो हुन ॻाल्हियुनि ते त इहो आया इन अदब जी घणो वक़्तु जेको आहे सो सुञाणप रही सघे थी या न, उहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे। वरी उन खां पोइ ईंदड़ दौर में अलाए कहिड़ो अदब प्रोड्यूस थिए उन में अलाए कहिड़ो नालो हुनजो रखनि। पर मां सम्झां थो पोस्ट मॉडर्निज़म को जेको आहे सो अदब जो नालो न हुअणु खपे। जेका शइ अचे थी उहा जदीद शइ आहे। सही सही। जदीद जेको तव्हां पुछा कयो जदीद शइ छा आहे त उहा शइ जेके नवां लफ़्ज़ असां वटि अचनि, नवां ख़्याल असां वटि अचनि, नयूं जेको मुशाहिदा अचनि उहे पोस्ट मॉडर्निज़म जे हवाले सां अची सघनि थियूं। छा शाह लतीफ़ जे दौर जूं जेके शाह लतीफ़ जे जेका शाइरी आहे बेत उहे इलाही शाइरी जेके पोस्ट मॉडर्निज़म जे हवाले सां असां कंदासीं त उन शाह लतीफ़ ईंदड़ दौर जी ॻाल्हि बि कई आहे जेको उनखां 250 साल पोइ हाणे जेको दौरु आयो आहे उन में उहे साॻियूं ॻाल्हियूं जेके संदसि शाइर बेतनि में आहिनि उहे साॻियूं अॼु जी हालतुनि में बि आहिनि। त छा उनजो दौरु उनजी शाइरी खे पोस्ट मॉडर्निज़म वारे हवाले सां नथा भेटे सघूं था। इन ते लिखणु खपे, इन ते तहक़ीक़ थियणु खपे। जीअं सवेल असां चयो त शाह लतीफ़ जी शाइरी ईंदड़ दौर जे नौजवाननि जो उत्साह बि आहे त उन दौर जे माण्हुनि जो उत्साह हुयो। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेका तहक़ीक़ थी उहा पुराणे ज़माने रवायती अंदाज़ सां थी। शाह लतीफ़ जी सवान हयात, शाह लतीफ़ जी जेको आहे शाइरी में रूहानी राज़, शाह लतीफ़ जी शाइरीअ में जेको आहे इस्लामी क़द्र, शाह लतीफ़ जी शाइरीअ में जेको अख़लाक़ी क़द्र, हाणे इन्हनि हटी करे जेको आहे हिकिड़ी अहिड़ी शइ आणिजे जंहिंमें यूनिवर्सल बहस थियलु हुजे। शाह लतीफ़ रुगो सिर्फ़ु असां सिंध जो शाइर न आहे पर उनजा जेके क़द्र आहिनि उहे यूनिवर्सल क़द्र आहिनि, उनजा इंटरनेशनल क़द्र आहिनि।
सिर्फ़ु इहा ॻाल्हि आहे जो सिंधी में शाइरी कई जेकॾहिं उहो साॻियो कारलायल चयो त जेको आहे सो शहारती वजह सां ॻाल्हि कयूं त शहारती असां वटि हिकिड़ो अहम शहर आहे जेको असां दुनिया जे मुख़्तलिफ़ शहरनि सां भेटे सघूं था त उहो करे अचे थो जेकॾहिं सिंधी में शाइरी न करे हा कंहिं ॿी ॿोलीअ में करे हा त असांजे सॼी दुनिया जे शहरनि मां हिकिड़ो अहम शहर लिखियो सही हिते वठूं हिकिड़ी नंढड़ी साई आबिद साहिब जेके तव्हांजी इजाज़त हुजे ॻाल्हि ॾाढी कमई था कयो पर साई वठणु लाज़मी आहे नाज़रीन वठूं था हिते नंढड़ी साही पंहिंजो केॾां बि न असां सां गॾु रहिजो ऐं यकीनन हीउ प्रोग्राम तव्हांजे लाइ काराइतो ऐं लाभाइतो आहे त पोइ ॾिसंदा रहिजो कला खेतर। कला खेत्र में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था सिंधी ॿोलीअ जो ॾाढो ज़बरदस्त शाइर नक़ाद मुहक़िक़ साईं प्रोफेसर आबिद मज़हर साहिबु असां सां गॾु ऐं हसन सुफ़ानी शाइर अदीब कंपेयर असां सां गॾु ॿिन्ही सां कचहरी ॾाढी ज़बरदस्त आहे मज़ेदार आहे सो यकीनन तव्हां बि असां सां गॾु ई हुयो ऐं तव्हां काॾे बि चुरिया न आहियो असांखे एतिरी पक आहे। हसन सुफ़ानी साहिबु कंपेयरिंग पहले थी अॼुकल्ह रेडियो पाकिस्तान ते शायदि प्रोग्राम कयो था। रेडियो पाकिस्तान ते तक़रीबन इन खां पहिरें मां कंहिं प्राइवेट चैनल ते वियुमि। हा हा पोइ तसवुफ़ जे हवाले सां प्रोग्राम कंदासीं या अदबी प्रोग्राम कंदो हुउसि। वरी जॾहिं रेडियो पाकिस्तान ते हिते आयासीं त हिते बि उन साॻे शइ खे मूंखे आहे ऐं अलाह ताला जी महिरबानी आहे त कंपेयरिंग जे हिसाब सां हिकिड़ी पंहिंजी सुठी जाइ ठही वई आहे। कंपेयरिंग जी ज़रूरत आहे। मूंखे कॾहिं कॾहिं थींदो आहे त इन्हनि इश्यूज़ ते ॻाल्हाइजे ऐं तव्हां जेकॾहिं इजाज़त ॾींदव त इन शइ ते ॻाल्हाईंदासीं त हीउ जेको मीडिया जो दौरु आहे त उन वक़्तु माण्हुनि खे हिकिड़ो ख़दशो आहे त रेडियो वारी जेका कंपेयरिंग आहे उहा ॿुधी घटि थी वञे। इलाही माण्हू चवनि था रेडियो हाणे न रहियो आहे। हा न रहियो आहे, उहो ख़तमु थी वियो आहे। पर जेको असांखे मोट मिले थी प्रोग्राम जे हवाले सां त मां ॾाढो मुतमिन थींदो आहियां त माण्हू ॿुधनि था। जेको ॿाहिराड़ी आहे मिसाल जिथे लाइट न आहे बिजलीअ आहे कान या जिथे सहूलियतूं न आहिनि टेलीविज़न जूं त उते माण्हू असांजा झर झंग में वस्ती वस्ती नंगरी नंगरीअ में इन पंहिंजे सिंधी प्रोग्रामनि खे ॾाढो चाह सां ॿुधनि था ऐं उहो फ़ोन करे असां सां राब्तो कंदा आहिनि प्रोग्राम जी साराह कंदा जेका प्रोग्राम जे हवाले सां उन्हनि खे का शइ फरमाइश करणी हूंदी आहे त फरमाइश कंदा। रेडियो पाकिस्तान जा जेके मयार आहिनि या जेके तरीक़ा आहिनि उहे न पुराणा आहिनि इन जे करे लिसनर खे ॾाढो नुक़सानु पए थो। हाणे जीअं उहे रेडियो पाकिस्तान वारा चवनि था त बाबा तव्हां ख़त लिखो। हाणे ख़त हिन वक़्तु केरु लिखे हिन ज़माने में। हाणे जदीद करणु खपे हिनखे को SMS जो को सिस्टम रखणु घुरिजे मैसेज कनि को पेज रेडियो पाकिस्तान खे ठाहिणु घुरिजे। सरकारी इदारा इन पासे को बि ध्यानु नथा ॾियनि। प्राइवेट इदारा तव्हां ॾिसो को बि प्रोग्राम कंदा उनजा वॾा पेजिस आहिनि नेट बिल्कुलु उन वसीले तव्हां मैसेज करे सघो था उन ई वक़्तु शामिल थी सघो था। प्राइवेट FM ते तव्हां हलिया वञो चवंदा बाबा फलाणे नंबर ते तव्हां मैसेज कयो तव्हां पंहिंजो नालो शामिल कयो। जॾहिं त हिते अहिड़े क़िस्म जो को बि असां वटि रेडियो पाकिस्तान ते अहिड़े क़िस्म जो को बि सिलसिलो न आहे जंहिंजे करे असांजो लिसनर मरे थो ऐं लिसनर असां खां परे थिए थो। हालांकि जेकॾहिं ॾिसिजे त तव्हां वारी ॻाल्हि त रेडियो हिन वक़्तु घणो ॿुधिजे बि थो छो त हीउ रेडियो मोबाइल में अची वियो आहे। हाणे मोबाइल में आहे मोबाइल जी फ्रीक्वेंसी ते हले थो सो रेडियो वारनि खे पंहिंजा मयार थोरा मटाइणा पवंदा। तव्हांजो हिन बारे में छा ख़्यालु आहे? जेके प्रोग्राम्स पॉलिसियूं आहिनि त उहे जीअं जो थी आहिनि। रही ॻाल्हि त कम्युनिकेशन जी जेका पब्लिक कम्युनिकेशन आहे त माण्हू जा SMS पुॼनि त असांजे ड्यूटी रूम में माण्हू वटि जन वटि नंबर आहिनि उहे फ़ोन कंदा आहिनि ऐं इन शइ खां वाक़िफ़ माण्हू आहिनि। कुझु टाइम लाइ इहा शइ थी हुई। अच्छा त माण्हू जा जेके कंप्यूटर ते SMS अचनि था जीअं सभिनी चैनलन्स ते अचनि था ईअं अचनि पिया। प्लस में असां फ़ोन बि रिसीव कंदा हुआसीं। अच्छा फ़ोन बि वठंदा हुआसीं पर अॻिते हली जीअं जीअं ऑफिसर नवां अचनि था तब्दील थिए था त उनजी पॉलिसी बि तब्दील थियनि थियूं। एडमिनिस्ट्रेशन जूं पॉलिसियूं चेंज थियनि पॉलिसियूं रुगो इन ॾिस में तब्दील थियनि थियूं त परे रखो लिसनर खे। असांखे इहो नुक़सानु वाक़ई पियो आहे ऐं वाक़ई बि इहा शइ एतिराफ़ कयां थो त इन हवाले सां वाक़ई बि नुक़सानु पियो अथसि। जेका पब्लिक सां कम्युनिकेशन आहे या ॿुधण वारी आहे त उन ते वॾो असरु पवे थो। वॾो असरु इन ते पवे थो। रेडियो पाकिस्तान आउं बि रहियो आहियां
सो वॾो असरु हिकिड़ो इहो पए थो असांजा ई प्राइवेट चैनल आहिनि हिन वक़्तु असीं वेठा आहियूं उन हवाले सां उन्हनि में गैप न आहे इहो न हिकिड़ो वरी ॿियो तव्हांखे ज़बरदस्त फैक्ट ॿुधायां त असां वटि हीउ जेको प्रोग्राम हले थो कलाक खेतर हिन वक़्तु तव्हां हिन में वेठा आहियो इहो प्रोग्राम यको न हली सघंदो साल हलंदो 2 साल हलंदो 3 साल हलंदो उन खां पोइ वरी का नई वैरायटी वरी का नई शइ ईंदी पर रेडियो पाकिस्तान वटि सालनि खां वठी जॾहिं खां इजाद थियो आहे तॾहिं खां वठी उहे साॻा प्रोग्राम साॻे टाइम ते साॻियुनि कंपेरियन खां कराइनि था हिकिड़ो सबबु इहो पियो अथव जेकॾहिं हसन सुफ़ाणी आचर वारे ॾींहुं प्रोग्राम कंदड़ आहे त हुनजो आचर वारे ॾींहुं कब्ज़ो आहे माना लिसनर जेको आहे सो आचर वारे ॾींहुं जेको 8 वॻे प्रोग्राम ॿुधे सदाईं सॼी ज़िंदगी असां हिकु त हिकिड़ो सिस्टम इहो बि आहे त इन जे करे बि असरु पवे थो ॿियो प्रोग्राम साॻे फॉर्मेट प्रोग्राम सुबुह खां वठी राति ताईं तव्हां ॾिसंदव स्क्रिप्ट पढ़णो आहे वरी गानो हलाइणो आहे स्क्रिप्ट पढ़णो आहे का बि हुन में कंहिं बि क़िस्म जी चेंजिंग प्रोड्यूसर नथा कनि सोचनि कोन था हिते असां वटि प्राइवेट इदारनि में ईअं थिए थो त हर भेरे का न का नई क्रिएशन खणी ईंदा आहिनि त बाबा हिन भेरे हीउ प्रोग्राम कंदासीं हिन भेरे हीउ करिणो आहे जिदोजहद करणी आहे जुस्तजू करणी आहे उते न आहे अच्छा साईं मां अर्ज़ु कयां त प्रोड्यूसर वटि प्रोग्राम्स हूंदा आहिनि पॉलिसियूं अञा मथे ठहंदियूं आहिनि मिसाल असां वटि प्रोग्राम तारनि भरी राति शुरू थियो ऐं एतिरो कामयाबु वियो एतिरो जो ॾाढो माना अॻिते हली हली हाणे थोरो टाइम थियो त हुनखे बंदि कयो वियो बजट जो मसइलो फलाणो मसइलो कोन को इशू ठाहियो अहिड़े तरीक़े सां प्रोग्रामनि डिज़ाइन थियनि था प्रोग्राम जूं पॉलिसियूं बि अचनि थियूं ऐं नवां नवां प्रोग्राम थियनि था यूथ जा प्रोग्राम थियनि था अदबी प्रोग्राम थिए थो साइंस जा प्रोग्राम थियनि था हर एंगल खां प्रोग्राम थियनि था उनमें का बि रोक कान्हे पर जॾहिं ॿियो को वरी माण्हू ईंदो आहे त उनखे तब्दील करे छॾींदो आहे पोइ असांजो जेको लिसनर आहे न उनजे दिलि शिकस्त थींदो आहे यार हेॾो ख़ूबसूरत हिकिड़ो प्रोग्राम हले पियो थो हिनखे अलाए छो बंदि कनि पोइ वरी जॾहिं असां कंपेयर आहियूं त असां खां पुछंदा आहिनि त असां उन्हनि खे चवंदा बाबा अलाह कंदो त वरी जल्दी तव्हां ताईं पुॼंदासीं ईअं असां तव्हांजे समातनि ते असांजो आवाज़ु ज़रूरु पुॼंदो त ईअं ई चई छॾींदा आहियूं सो इहे शयूं आहिनि ऐं गवर्नमेंट खे बल्कि जेका एडमिनिस्ट्रेशन रेडियो पाकिस्तान जी आहे त उनखे इन पासे ध्यानु ॾियणु खपे ऐं रेडियो खे बचाइणु खपे सही था चओ बरहाल इहो हिकिड़ो वॾो मौज़ू आहे ॾाढो मौज़ू इन ते पाण वरी कंहिं ॾींहुं ज़बरदस्त हिकिड़ो अलॻि सां प्रोग्राम कंदासीं त इहो मौज़ू तमामु घणो आहे डीप में हलिया वेंदासीं पाण वरी अदब ॾे अचूं शाइरी ॾे अचूं हीअ शाइरीअ जो किताब बि खणी आयो अलाह जे ॾिने मां कुझु ॿुधायो भला हा पहिरियों मुंहिंजो किताबु आहे मुंहिंजा 4 किताब आयल आहिनि माशाअल्लाह जेका पहिरीं मुराद आहे हिन मां कुझु पहिरीं मुराद हिकिड़ो नज़म आहे हिन में प्यार खे असां छॾे नथा सघूं प्यार खे असां छॾे नथा सघूं नशो निगाह जो पिरी नथो लहे प्यार में न बाह जी न साह जी न की ख़बर रखी असां बि पाण जी रुगो नज़र पई त चंड ते पई रुगो नज़र पई त चंड ते पई न तूं उदास थी न मां उदास थियां जुदा जीअण घड़ी घड़ी सुठो न जुदा जीअण घड़ी घड़ी सुठो न ईअं लिकी लिकी ॾिसणु सुठो न इहा अदा गज़ब लॻी कसम तुंहिंजी त पोइ कीअं निंड कन अखियूं अखियुनि मंझां टिमें ख़्याल यार जो सुगंध जॾ टिड़ी पए प्यार जो वरी निकोर इश्क इब्तिदा करे वरी निकोर इश्क इब्तिदा करे वरी चकोर इश्क इब्तिदा करे सखी सवा अकेलड़ो जहान आहे सखी सिवा अकेलड़ो जान आ उसाट रूह थो या सदा करे वरी नओ जनम वठी जियां हिते नफ़ीस गुल गुलाब जा चुमा हिते निगाह जे सुरूर में ॿुॾी वञा निगाह जे सुरूर में ॿुॾी वञा उमास खां घणो परे उॾी वञा न पाण जो पतो पवे न वक़्त जो इहा दुआ कजांइ वरी ईअं थिए इहा दुआ कजांइ वरी ईअं थिए प्रिय खिली चयो ज़रूरु हा भली मगर हसन नओ जनम त दर्द आहे प्रिय खिली चयो ज़रूरु हा भली मगर हसन नओ जनम त दर्द आहे जुनून जूं हदूं परे परे थई जुनून जूं हदूं परे परे थई किसो वॾो थई प्यास पंथ जो इहो लॻे थो त वॾो तवील आहे वॾो नज़म आहे हिनखे लॻे थो तन्हाईअ में ॿुधणो पवंदो अञा वरी हिकिड़ो ॿियो कंदासीं
सो ॾाढो ज़बरदस्त आहे हितां असां सम्झी वियासीं त तुंहिंजो ख़्याल जी जेका उॾाम आहे न असां सुभाणे मौला तोखे ॾात ॾिनी आहे ऐं इहा ॾात जो जेको आहे सो जेका तुंहिंजी कला आहे इहा कला जी देवी तो ते सदाईं महिरबानी हुजे ॾाढो मज़ो थो अचे तोसां गॾु कचहरी कंदे नंढी उमिरि में साईं 3 किताब 4 आणे वियो आहे दोस्त असांजो इहा वॾी ॻाल्हि आहे साईं तमामु सुठो शाइर अदीब लेखक ऐं ॾाढो निहायत प्यारो माण्हू आहे सिंधी अदबी संगत में असां गॾु रहियो आहे 1982-83 दौरान 1999 खां असां प्लस में हिकिड़ो तव्हांखे ख़बर ॾियां छा त मूंखे लाइफ अचीव अवॉर्ड मिलियलु आहे सिंधी ॿोलीअ जो सफ़ीर आहियां वाह 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 साईं अञा छा खपे सिंधी अदबी संगत मर्कज़ जे तरफ़ां करारदाद पेश थियल आहे वाह 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 त सिंधी ॿोलीअ लाइ मां जदोजहद कई पंहिंजे हिन नंढी एज में वाह वाह पोइ उन ते इलाही सारियूं मोहबतूं मिलियूं सिंध में ऐं मां ॾाढो सही मोहबती माण्हू ॿाहिरि बि किथे रस्ते में मिलंदो आहे त जेकॾहिं असांजी दीद न पवंदी आहे त अरशद सां तक़रीबन मिलंदो रहंदो अची माना हिकिड़ो भाकुर पाए मिलंदो आहे इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे अॼुकल्ह जे दौर में न त माण्हू ईअं आहिनि अॼुकल्ह जा जो जेकॾहिं ॾिसंदा आहिनि त चवंदा आहिनि हुन ॾिठो आहे त मां छो ॾिसां भला मां बि ॿी घिटी वठी हलियो शहरनि में थी आहे ॻोठनि में कोन्हे साईं हे शहर आहे न कराची में जी कराची असांजो रूह ॻोठाणो हा हा सो बहरहाल हसन साहिब तव्हां त आहे ज़बरदस्त क़िस्म जा हिकिड़ा नौजवान आहियो माशाल्लाह मौला तव्हांखे राहत ॾिनी आहे सो आबिर साईं तव्हां एॾो सारो कमु कयो आहे प्रोफेसर बि रहिया आहियो जामशोरे जी ॻाल्हि कयूं किताबनि जी ॻाल्हि कयूं तहक़ीक़ जी ॻाल्हि कयूं पर तव्हां में वॾाई कॾहिं बि न थी आहे सदारतुनि जो को शौक़ीन हुजे को हार बिल्कुलु न साईं मूंखे मां सूफ़ी क़िस्म जो मसलक जो माण्हू आहियां ऐं सूफ़ी बि प्रैक्टिकल सूफ़ी मां अॻु में जिथे किथे जॾहिं मुंहिंजा प्रोग्राम थिया आहिनि दोस्तनि में वेठो आहियां मां प्रैक्टिकल सूफ़ी आहियां मां सिर्फ़ु जेको आहे डिफाइन न कंदो आहियां सूफ़ीज़म हिनखे चइबो आहे पाण सुठे नौजनि ते रहियासीं सुठो खाधोसीं सुठो चोड़ियोसीं सुठो पीतोसीं सुठा दोस्त रहिया उन्हनि में वॾाई ट्रिप मूं में कोन्हे न को मूं में जेको आहे सो मगरूरी आहे न को छा त प्रैक्टिकल सूफ़ी जे हवाले सां मां सुञातो वञा थो कंहिं बि अदब में किथे बि कहिड़े हंधि बि तव्हांजे चवण मुताबिक़ मूं में वॾाईअ जो नालो निशान बि न आहे मूं ॾिठो आहे त माण्हू कुर्सीअ जे करे चवंदा आहिनि अॻिते मां जेको आहे जेकॾहिं चाहियां PhD आहियां मां चाहियां त कंहिंजी ख़ुशामद करे कंहिं सुठी कुर्सीअ सणबी कुर्सीअ ते वेही सघां थो मूं में आहे ई कोन जेको अलाह ॾिनो आहे चङो ॾिनो आहे कंहिंखां हथ कोन था टंगियूं सही नमूने गुज़रे सघे सफ़र थिए थो ब्यूरोक्रेसी जे पुठियां कोन आहियूं हुकूमत जे पुठियां कोन आहियूं असां में जेको आहे वॾो फ़र्क़ु आहे ॿियनि ऐं असमूं में पोइ जेको आहे पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे जो दोस्त चवंदा आहिनि त इहो जेको आबिद मज़र जेको आहे हुन में जीअं तव्हां चओ पिया तव्हां उनखे जेको आहे सो पॉज़िटिव अंदाज़ में था ॾिसो भई सादगीअ खे माण्हू वरी हुनखे नेगेटिव अंदाज़ में ॾिसंदा आहिनि न आबिद मज़र तरक़ी करे न सघियो मां सम्झां थो त मुंहिंजी दिलि जेको आहे इहो जुमिलो माना जेको बि कामयाबु तरीन माण्हू आहे न पाण जेको सम्झंदो आहे कामयाबु आहे हुनखे माण्हू इहो ई तानो ॾींदा साईं कुझु बि न करे सघे कुझु बि न करे सघे माण्हुनि जी नज़र में इहो अथव त कुझु करणु माना बंगलो ठाहिणु गाॾी हुजे ऐं ठठ ठांगर हुजनि नौकर चाकर हुजनि माना पोइ आबिद मज़र कुझु कयो आबिद मज़र जेका इहा संगत ठाही आहे इहा वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ मोहबतूं तव्हां सभु मोहबतूं ॾींदा मुंहिंजा दोस्त वॾे में वॾो जेको आहे मौला अली कोल आहे त सभ खां वॾे में वॾो शाहूकारु आहे जंहिंजा घणा दोस्त आहिनि जंहिं लाइ जेको आहे दोस्त जेको प्यारु था कनि मां सम्झां थो मां इन हवाले सां तमामु घणो शाहूकारु आहियां जो मुंहिंजा घणा दोस्त आहिनि ऐं तमामु घणा शाहूकार इन हवाले सां बि तव्हां चुपड़ी करे पंहिंजो कमु कयो आहे मां बिल्कुलु किताब ॾिना अथव माना असां ते अहसान कयो अथव सिंधी अदब ऐं मां सिंधी अदबी संगत जो अञा ताईं एक्टिव रहियो आहियां मुंहिंजो जेको आहे मूंखे जीअं साईं सिंधी ॿोलीअ जो सफ़ीर सॾायो त साईं मां सिंधी अदबी संगत जो हिकिड़ो अदना कारकुन आहियां सिंधी अदबी असां वरी सिंधी ॿोली जा फ़क़ीर आहियूं साईं तव्हां सफ़ीर आहियो कारकुन आहियूं मां कारकुन चयो मां जेको आहे सिंधी अदबी संगत सां मां कमिटमेंट इन करे आहे जो मां जिथे बि हूंदो आहियां सिंधी अदबी संगत जो कमु कंदो आहियां सिंधी अदबी संगत जो ज़िक्र निकितो काॾे वई आहे सिंधी अदबी संगत ॿ टुकर थी वई आहे उहा त थी वई आहे पर ही अहमद सोलंकी साहिब जो को कारनामो कारस्तानी अहमद सोलंकी होॾां डॉक्टर मुश्ताक उहे पाण में ॼाण असांजो हुन सां कोन वञे न को मां हाणे ॻाल्हाईंदुसि पर का एक्टिविटी ॿिन्ही जी सिंधी अदबी मां असां हसन सुफ़ानी असां तव्हां असां सभु अदब सां सलाह ॾींदा आहियूं असां जेकॾहिं पर्सनल पोइ खामखा राय आहे त अलाह करे त हिकु थियनि हिकु ऐं जेका अनाऊं ख़तमु करे छॾीनि ऐं सिंधी अदबी संगत खे ईअं मुतहद कनि जेके चवनि था त सिंध असांजी माउ आहे त सिंधी अदबी संगत बि असांजी माउ आहे जंहिं असांखे जेको आहे सो हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो जंहिं ते असां जदीद अदब जे हवाले सां सुञाता वञूं था त उन माउ खे अलॻि करण खां जेको सुठो आहे त उन गॾु कनि ऐं सभई जेको आहे असां हुनजा जेके फर्ज़ंद आहियूं उन सां गॾु रहूं पर जेके चवनि था त सिंधी अदबी संगत बाबा अहमद सोलंकी जे अलॻि आहे फलाणे डॉक्टर मुश्ताक जे अलॻि आहे फलाणे जी अलॻि आहे त इन सां असीं सहमत न आहियूं अलाह करे
रब आलमीन करे थो सिंधी उहो हुनखे शऊर अचे शऊर इहो ई आहे न त जेकॾहिं असां चऊं था त जेको आहे सो अचो त सिंधी क़ौम मुतहद थिए अचो त सिंधी पाण मुतहद थियूं त पोइ अदबी संगत खे मुतहद थियूं था मां उन्हनि खां हिकिड़ो सुवाल इहो पुछां थो त तव्हां जॾहिं चओ था त सिंधी क़ौम मुतहद थिए तव्हां पंहिंजी अदबी संगत खे त मुतहद कयो इहो मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे इन ॿिन्ही ॼणनि खां पर हाणे वरी मुंहिंजो तव्हां खां हिकिड़ो सुवाल आहे असां जीअं चयोसीं असांजो न वञे बाबा ॿई दोस्त आहिनि ॿई बाबा असांजी सिंधियत पंहिंजी आहे जान खां प्यारी आहे असां न ॻाल्हाईंदासीं केरु छा थो करे पर हाणे ॻाल्हि इहा आहे त इन्हनि खे ठाहिण वारा बि तव्हां असां सभई दोस्त आहियूं न केरु ठाहींदो हिननि खे अॻुबाराई त करे न अब्दुल साईं असां गफ़ार तबस्सुम मां अमेरिका में वेठो आहे उन हिकिड़ो जेको आहे पंहिंजे जेको फेसबुक ते रखियो त तव्हां ठही वञो उन ॿिन्ही धुरनि उनखे चयो था असीं ठही वेंदासीं पर अमल त ई कंदा न असां उन्हनि खे ठाहिण लाइ चवंदासीं ठहो अमल त इहे ई कंदा आहिनि पर जेको रुॻो वर्बली चवनि त असां ठही वेंदासीं असांखे का ॻाल्हि कोन्हे का तव्हां चयो तव्हां असांजा वॾा आहियो त ठही वेंदासीं हाणे जेको आहे ताज़ो जेको आहे मां जॾहिं वियो हुउसि मूं चयो त साईं मुश्ताक खे मां जेको आहे जेको फेसबुक ते रखियो तव्हां पाण में ठही वञो की असां पाण में ठहियल आहियूं तव्हां अचो तव्हां सेक्रेटरी थियो असां तव्हां वेलकम था कयूं इहा ॻाल्हि न आहे सो बहरहाल वॾी महिरबानी आबिद मज़हर साईं कचहरियूं क़ाइमु ॻाल्हियुनि ते तव्हां वटि ॻोठ आहिनि सो इहे ॻाल्हियूं इहे जल्दी पूरियूं न थींदियूं इनशा हयाती बख़ैर पिया प्रोग्रामनि में ॻाल्हाईंदासीं इहे ज़िक्र ऐं इन्हनि ज़िक्रनि ते वरी फ़िक्र बि पाण खे करणा आहिनि असम सुफ़ाणी साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो असांजे प्रोग्राम में आयो प्रोग्राम जो वक़्तु ॾाढो महदूद आहे कचहरियूं न त जाम कयूं आहे सो वॾा तव्हांजा ऐं वॾा तव्हांजा बि नाज़ीन जेकी असां सां गॾु रहियो ॻंढियल रहियो प्रोग्राम खे यको तव्हां ॾिठो पए इरशाद जागीरानी हिते मां खां मोकिलाए थो इनशा ईंदड़ भेरे वरी कंहिं कला जे कोहिनूर सां तव्हांजी मुलाक़ात कराइबी तेसीं ताईं अल्लाह भाई